अवामी तहरीक के मरकजी जनरल सेक्रेटरी अदा वसंत हरी साहब जिनके पाण अचन पे ख्याल जो इज़हार कर अदा वसंत हरी। अञा तो खून पियो खिजे अचो तो यार हिक थिजे। ही नांग नांग नांगड़ा हणो तिनी के डांगड़ा। ही नांग कौन था खीर पियन ही खून पी था खुश थियन। हिनन खिलाफ जोट जे हिनी के खूब घोट जे। अञा तो खून पियो खिजे अचो तो यार हिक थिजे। उथो उथो ए बारड़ा ए सिंधड़ी जा यारड़ा ए रोशनी जा तारड़ा ए भूरड़ा ए कारड़ा खड़ो हथन में फारड़ा विजो दुखन में दारड़ा भला बुरी का मार जे पो रात खुश गुजार जे। अञा तो खून पियो खिजे अचो तो यार हिक थिजे। स्टेज ते वेठल असांजा कायद सिंध ऐं पाकिस्तान जे समाजी जेको समाज जो स्ट्रक्चर है जेको बनावट है इन्हें बनावट पटांदर सोशलिज्म दे पहरी विख केड़े फिक्र ते दींदी ओ नऊ फिक्र दींदड़ असांजा फिक्री उस्ताद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब अवामी तहरीक जा सदर जीएन खोसो साहब ऐं ॿिया सभई स्टेज ते वेठल भाइर भेनरूं पिंडाल में वेठल हारी तहरीक अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जा साथी जी सिंध जी असांजी अकबरस जदोजहद। मुझो ख्याल है त ॾेढ ॾहाके खां पोइ सिंध ऐं पाकिस्तान में हारनि जो हिकिड़ो वॾो इज्तिमा आहे ॾेढ ॾहाके खां पोइ जंहिंमें ही हारी कठा थिया आहिनि असांजे फिक्री उस्ताद जे फिक्री लाइन पटांदड़ हिन समाज जा सिफ़ अवल दस्तो जेको सही समाज ऐं असांजे जेका इनकलाब असीं चाहियूं था जेको समाज चाहियूं था जेको नओं निज़ाम चाहियूं था उन नए निज़ाम में सिफ़ अवल दस्ते जो किरदार अदा कंदड़ उहे हारी साथी ऐं हारियाणियूं तव्हांजो हीउ अज़ीम आलीशान प्रोग्राम तव्हांखे कोठाइण ते सिंधी हारी तहरीक जे सभिनी दोस्तनि खे जस वाधायूं जेको अज़ीम आलीशान तव्हां प्रोग्राम कोठायो आहे। हिकिड़े पासे सॼी माठार आहे सॼी चुप आहे सॼी शयुनि खे मुंझाए पेश करण जी साज़िश कई पई वञे का ॻाल्हि कोन्हे को माण्हू कोन्हे सभु कूड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं माण्हुनि खे मुंझाइण जूं ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं ॿिए पासे तव्हां ही सभई माण्हू आधी राति तारे ऐं ही ज़ाब्ते में सभई भाइर बीठा आहियो कायद खे ॿुधण जे लाइ पार्टी जे साथनि खे ॿुधाइण जे लाइ इहा नवाण आहे इहा नई आहे ऐं इहा नई जेका सिंध अॼु जे बि ऐं उनजे तव्हां सूंह आहियो तव्हांखे इन जे लाइ सलाम आहे। सभिनी हंधनि ते ॻाल्हियूं थियनि थियूं त समाज जी तब्दीली में समाज कीअं तब्दीली थींदो उनजो फोर्स सियासी पार्टी आहे ऐं सियासी धुरी समाज खे तब्दील कंदी ऐं उनजो सही फिक्र बि इहा ॻाल्हि क्लियर थियल आहे चिटी थियल आहे। जी जामी चयो त हिन सिंध जो जेको समाजी स्ट्रक्चर आहे उनजी सही ऐं चिटी फिक्री लाइन रसूल बख्श पली जो ॾिनी आहे। जेकॾहिं सही लाइन बि ही आहे ॻाल्हि बि ही आहे सिफ़े दस्तो ही थींदा पोइ इन ॻाल्हि में इन रस्ते में इन वाट में पंहिंजो किरदार अदा करण खां छो था लहरायो। इन सॼी ॻाल्हि में साथ बल साथी थियण जी ॻाल्हि छो नथा करियो मयार हिननि ते छो था ॾियो। हेॾे सॼे मामले में
असांखे ई पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे जंहिं ते बि रसूल बख्श फली जे पोरे जो थोरो बि कमु थियल आहे उन्हनि जो पंहिंजो फर्ज़ थिए थो त हिन फिक्री वाट खे खणी ऐं सिंध सुवारी खे बहितर बनायूं हिन इलाइक़े में नई रवायत विझूं उनजो वज़न असां सभिनी कुलनि ते आहे असां सभिनी ते फर्ज़ आहे उते असीं नटायूं छो था या ॻाल्हियूं करियूं त पीपल्स पार्टी जी मुतबादिल खपे छो था या ॻाल्हियूं करियूं त हिन जे पासे ॿी का मिडिल क्लास जी पार्टी खपे छो था या ॻाल्हियूं पीपल्स पार्टी जी मुतबादिल खपे माना हारनि जी जदोजहद न खपे पर वॾेरनि खे करे हुनखे घटि करे ऐं ॿियनि वॾेरनि खे उथारियो ऐं तव्हांजी ॻाल्हि खे माठो कजे ऐं तब्दीली पसंद जी ॻाल्हि कजे ही सॼी ॻाल्हि हिन सॼे सफ़र जे विच में रुकावट बनियल आहे ऐं सॼी ॻाल्हि खे रोकण जी ॻाल्हि थी थिए सिंध तबाह ॾांहुं वञे पई हुतां थर सॼे में 8 लख 7 लख आबादी उन्हनि जो मुस्तक़िल दाव ते लॻल आहे ऐं असांजा टेक्नोक्रेट अंगकार कूड़ा ॼाण आयो ॻाल्हियूं था कनि त थर दुबई थींदो ऐं माण्हुनि खे मुंहिंजा दुबई छा जे लाइ थींदो दुबई ज़रदारी लाइ थींदो मलक रियाज़ लाइ थींदो दुबई असां लाइ कोन थींदो थरनि लाइ कोन थींदो तव्हां छो था इहा ॻाल्हि करियो उन माण्हुनि खे मुंझाइण जी ॻाल्हि छो था करियो हिन सॼी पटी में इहा ॻाल्हियूं थियूं थियनि छा थियणु खपे ऐं नयूं ॻाल्हियूं थियूं थियनि नवां ॻाल्हि था थियनि फलाणी ॻाल्हि ते तव्हांजो किरदारु अदा थियणु खपे अक़िलतनि जे लाइ तव्हांजो किरदारु अदा थियणु खपे दलतनि जे लाइ तव्हांजो किरदारु अदा थियणु खपे मूंखे यादि आहे त सिंध म्यूज़ियम में सिंधी हिंदू सुजाग तहरीक जो पहिरियों जलसो हुयो रसूल बख्श फली जे ऐं अवामी तहरीक पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो चलो त असांजे लाइ अक़िलत गार आहे जहिड़ा ॿिया शहरी ओड़ा असी शहरी पहिरियों भेरो असां ॻाल्हि कई हुई ही कहिड़ा जेके 5000 सालनि जी तारीख़ रखनि जेके 5000 सालनि जी तहज़ीब रखनि जेके 5000 सालनि में हिननि जा आबाद आड़ा आहिनि धरती में दफ़न थियल उहे हिते रहनि ऐं ॿिया जेके 50,000 साल पंहिंजी धरती तां तड़जी हिते आया उहे पहिरीं दर्जे जा शहरी ऐं हज़ारी सालनि जी असीं तारीख़ अंदर असीं ॿिए दर्जे जा शहरी या रद्द पहिरियों दफ़ो अवामी तहरीक कई ॿी कंहिं धुर कोन कई हुई पहिरियों दफ़ो इहो अवामी तहरीक चयो हो त पाकिस्तान जी आर्मी में हिंदुअनि खे खणो इहा ॻाल्हि पहिरीं अवामी तहरीक कई हुई कंहिं बि कोन कई हुई मुनाफ़िकी था कनि ही पीपल्स पार्टी जो दौर हुयो इन खां अॻु में उन दौर में कोन कुझु आहे दौर ख़तम थियो त ज़र्द ही पंहिंजो 2 ज़ातियुनि वारो जेको नौजवान आहे बिलावल भुट्टो ज़रदारी 2 ज़ातियुनि वारो जेको इहो थो चवे त मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान जो वज़ीर आज़म को अक़िलत मां माण्हू थिए तोखे बरो थे आयो ज़रदारी के बरो थे आयो तू सदर हुए वज़ीर आज़म तुंहिंजी हुई सेनेट तुंहिंजी हो पार्लियामेंट सॼी तुंहिंजी हुई तू इहा ॻाल्हि करी आहे पाकिस्तान जे आइन में जेको चिठो लॻो पियो आहे ॿिए दर्जे हिनखे ख़तमु कयो आहे हिकिड़ी रिकॉग्निशन मोकिली आहे उन सॼे दौर में कोन ॻाल्हायो ऐं दौर ख़तमु थियो त हेॾा ॻाल्हि कनि कहिड़ियूं था ॻाल्हियूं करियो ही सभु जा सभु ग़रीब ऐं पोरत माण्हुनि खे मुंझाइण पोरत माण्हुनि खे बेवकूफ़ करणु पोरत माण्हुनि जे लाइ रस्ता जुदा करणु पोरत माण्हुनि खे हिकिड़ा हिकिड़े पासे वञनि ॿिया ॿिए पासे वञनि रशिया में सी पए त हिते पिया कोट पारीनि ॻाल्हि हिते जी हुन समाज में ओड़ो इलाज थियो हीन मरीज़ जो इलाज कीअं थींदो उनजो थी रस्तो रसूल बख्श फली जे ॾिनो हुते इहा शइ पिया अपनाइनि ही टोटल जा टोटल असां तव्हां पोरतनि हारनि इन जेका सिंधी माण्हू इन्हनि खे बेवकूफ़ करण जे लाइ हथकाट आहिनि नट आहिनि मामला आहिनि असांखे बेवकूफ़ करण जूं साज़िशूं थियनि थियूं
ही टोटल जा टोटल असांखे कठो थियणो पवंदो ऐं जेको बि अदीब जेको बि शाइर जेको बि फनकार पंहिंजे दिलि में आज समझे थो त रसूल बख्श पलीजे जी फिक्री ॻाल्हि सही आहे लाइन सही आहे इंतज़ार छा जो आहे जेकॾहिं सिंध सां सचो आई त मेलो आहे सिंधू जो मल्हाई त हलियो आहे छा जो तो इंतज़ार करी बह ते अच सां गॾु चओ जिते मामला थींदा गॾु बि वेहदासीं ग़लतियूं बि थींदियूं थोरा घणा मामला बि थींदा थोरा घणा ख़्यालनि जी थोरी इख़्तिलाफ़ थींदो असां उते इख़्तिलाफ़नि नंढड़े मामले जे करे हिन सॼे सफ़र खे रुकावट छो बणिजूं अचो अचो त हिन सॼी सुहारी सिंध जंहिंजा सिफ़ल दस्तो तव्हां हारी आहियो जंहिंजी फिक्री लाइन रसूल बख्श पली जो आहे हिन फिक्री लाइन ते हली हिन सिंध खे सुहारी बणायूं जेके हारनि जा मसइला आहिनि उन्हनि जा बि धणी थियूं पोरतनि जे मसइलनि जा धणी थियूं थर जे मसइलनि जा धणी थींदासीं ही जेका अवामी तहरीक आहे ही नओं जनम कोन्हे ही तसलसल हलंदो अचे पियो असीं उन साॻी वाट ते हलंदा अचूं पिया असीं उन वाट तां थिड़ा कोन हुआसीं असीं उन वाट ते अॻे ई हुआसीं अॼु बि आहियूं ऐं अॻिते बि हूंदासीं असांजे ज़हननि में क्लियर आहे त रसूल बख्श पलीजा साहब तुंहिंजो फिक्र सचो आहे असीं तोसां सचा रहंदासीं तूं हुजी न हुजी तुंहिंजो फिक्र तुंहिंजो पोरियो तुंहिंजी ॻाल्हि तुंहिंजो इल्मु हिन सिंध जे हज़ारे नौजवाननि हज़ारे ॿारनि हज़ारे अदनि भेनरनि जे ज़हननि में आहे इहो फिक्र वधंदो ऐं इनखे अॻिते हली पंहिंजे साबिया ॾे मंज़िल थींदो अचो जिमीर हसन चयो त सुर्ख सवेरनि ताईं हलजे साइण हलजे साईं हलजे फ़र्क़ न को फरियाद करियो अॼु पंहिंजो पाण सां दाद करियो अॼु दर दर थिए छो दाई हलजे साइण हलजे साईं हलजे ख़तरनि सां भरपूर वञे थी पंहिंजी वाट दूर वञे थी हल तूं जेसीं ताईं हलजे साइण हलजे साईं हलजे ही असीं सभु गॾिजूं ॻोठनि में काए पियूं राजनि में काए पियूं बननि ॿारनि खेतनि ॻोठनि नंढनि 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 वाहणनि वस्तनि में वञूं रसूल बख्श पलीजे जे फिक्र जी ॻाल्हि उते करियूं यूनिट क़ाइमु करियूं तंज़ीम क़ाइमु करियूं मुदे ख़ार्ज स्टेटस को जे ख़िलाफ़ उथी खड़ा थियूं ॿार पढ़ायूं न्याणियूं पढ़ायूं ॿुढा पढ़ायूं पोड़ा पढ़ायूं पका पढ़ायूं सिंध खे हिकिड़ी नई सिंध करियूं ऐं इहा ॻाल्हि करियूं त जागो जागो बांग असांजी दर दर ठुक ठुक डांग असांजी गाए गाए नेठ बुखारी ॻोठ उतारे वेंदासीं ॻोठ उतारणा आहिनि राज उतारणा आहिनि ही तव्हांजो सफ़र कामयाब थींदो मूंखे अफ़्स यकीन आहे पाण सभु कामयाब थींदासीं पर रफ़्तार तेज़ करणी पवंदी दोस्त ऐं दुश्मन जी तमीज़ करणी पवंदी ऐं पंहिंजी शयुनि में तंज़ीम तैलीम सियासी जदोजहदनि खे बैलेंस में हलाइणो पवंदो ॻाल्हि फिक्री लाइन तंज़ीमी लाइन ऐं असीं हरू भरू इशूज़ जे वर्ब कोन चढ़ंदासीं ऐं हीअ जेकॾहिं गॾिजी असीं हलंदासीं त सिंध सुवारी थींदी ऐं अॼोको तव्हांजो हीउ जलसो उन सॼी जो बुनियाद पीड़ वारो पथर हूंदो ऐं उहो उमेदु रखां थो त इन ते हारी तरीक़े ते कमु कंदी अवामी तहरीक ऐं असांजा सभई बिरादर मवाद उन ते पंहिंजो किरदारु अदा कंदा जी एस